लगे तो जेको सामू अचे तो यो एहसान आहे। एहसान और रहमान के दुश्मन बनाने जे लाइ मूंखे एहसान के बेवकूफ़ करणो पवंदो। एहसान है ओ एहसान है हेडी आड़ी जी मोहतरमा ता हुकुम कयो मां तहां लाइ छा थो करे सघां। हुकुम न हिकिड़ो अर्ज़ आहे जे क़बूल पए त पेश कयां। हुकुम कर तो लाइ सिर खपे भी हाज़िर आहे। दरअसल ॻाल्हि इहा आहे त मूंखे तोसां पहिरीं नज़र में ई प्यार थी वियो। हाणे मां हलां थी। जेकॾहिं तोखे मूंसां सचो प्यार आहे न त वरी ॿीहर मुलाक़ात थींदी। 2 मिंटनि में हेतिरो ॻाल्हाए हली वई। मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ई कोन ॾिनई। वरी मुलाक़ात थिए अलाए न। सरदार बूढ़ केर पियो अचे। वालेकुम सलाम यार रहमान अच मुंहिंजा यार रहमान अच। कीअं आहियो संगत? ख़ुशि लॻा पिया हो न? असां त ख़ुशि आहियूं। तूं कीअं आहीं? या के हाल वाल दे गोठ जा। ॻोठ ॾे सभु ख़ैर लॻो पियो आहे शाहू। तूं ॿुधाए रूपोशी वारी ज़िंदगी कीअं थो गुज़रे? बस यार रहमान असां रूपोशी वारनि जी कहिड़ी ज़िंदगी बस हलदे खे हलायूं था। यार शाहू जेकॾहिं रूपोशी वारी ज़िंदगी मां तंग थी वियो आहीं न त पोइ इलाइक़े जो SP पंहिंजो दोस्त आहे। तूं जेकॾहिं सिलेंडर करणु चाहीं त पा ख़ुदि ॿुधो थिन पुलिस और यार ॿियो दुश्मन ई न धार। पर यार रहमान तुंहिंजे करे मां पेश पवंदुसि। पर तूं कुझु ॾींहुं सब्र कर। नवाब खान खे मां पूरो करे पोइ पुलिस खे हथ ॾींदुमि। ठीकु आहे शाहू मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। अल्लाह भाई। छोटा साईं बाबा काल छो ज़ुल्म छो बाबा? छा थियो आहे? कुत्ते जी असां खे अची पतो छा आहे? पुत्र साईं कार थियो बाबा ज़ुल्म थियो। कमदार तुंहिंजो कहिड़ो खंड जो जहाज़ वॾो आहे? कम जी ॻाल्हि कर। शाहू जी इहा बचा जो हू नवाब खान के मारण जूं धमकियूं तो दे। अदा साईं यो शाहू न पर शाहू जे ज़बान में SP सदाम हुसैन असां खे धमकी ॾिनी आहे। छा? SP सदाम? न सदाम खे त मूं बदली कराए छॾियो। पोइ हू कंहिंजे चवण ते वापसि आयो आहे। अदा साईं शाहू असां गॾु हाणे SP बि मरंदो। अदा SP खे दरख़्वास्त ॾिनो इहो मटाइण वारो बेरहमान आहे। छा? SP खे वापसि कराइण में इन रहमान यादि था। इनखे वापसि कराइण में इन रहमान जो कहिड़ो मक़सदु आहे? अब इहो मां तव्हांखे ॿुधायां न रहमान ऐं शाहू SP पाण में दोस्त आहिनि ऐं रहमान SP जी मदद सां शाहू जा सभु केस ख़तमु कराई ऐं उनखे अदालत मां बरी करे ऐं पोइ तव्हांखे मारे तव्हांजो लाश लोड़े छॾींदा। तुंहिंजी इहा मजाल
वद्दा वजे जी शान में गुस्ताखी तो करी भर कलमो ते आई रब जे राह में रवानो। बस बस कर लाल खान, बस कर। जेकॾहिं इहा बंदूक तो कमदार बदिरिया उन जे छोरनि मथां सिधी करी आहे न त अॼु मूंखे इहो बि ॾिसणो ई न पवंदो। माशाअल्लाह केॾा ख़ूबसूरत ऐं हसीन आयो आहीं। केरु आहे तूं? ऐं पहिरीं नज़र में मुंहिंजी एॾी तारीफ़ पियो करे, अॻु में त तोखे हिते कॾहिं न आहे ॾिठो। मुंहिंजो नालो रहमान आहे। मां भर वारे ॻोठ में रहंदो आहियां। मां तितां रोज़ गुज़र कंदो आहियां। इहो सुवाल तव्हांखे तोखां करणु खपे। मां तोखे अॻु में हिते कॾहिं बि न आहे ॾिठो सोणी। जंहिंजी मूंखे तलाश हुई उहो अॼु पाण मुंहिंजे साम्हूं आयो। हाणे ॾिस त मां हिन सां कहिड़ो असरु थी कयां। कहिड़ी सोचनि में गुम थी वई आहीं सोणी? त ॿुध रहमान, मुंहिंजो नालो नसीब आहे। मुंहिंजा भाइर ॾाढा ॾिंगा आहिनि। जेकॾहिं तोखे मूंखे घरे ॾिसी वरितऊं न, मां त मरंदमि ई मरंदमि, पर ज़िंदा तूं बि न रही सघंदी। शायदि तोखे ख़बर न आहे चरी, हिन तर में रहमान को वधीक को बि ॾिंगो माण्हू न आहे। पर वरी बि मां तुंहिंजे करे तुंहिंजे भाइरनि जी इज़त कंदुसि। हा साईं, सभु ॾिंगा आहियो, का भूखा न थिया आहिनि। मूसा होशियारी वारो शिकार अचई पियो। गाड़ी का हेठ रहमान नई ॻाल्हि ॿुधी अथई? कहिड़ी नई ॻाल्हि अदा एहसान? अदा रहमान, शाहू नवाब खान जो नक वढे करे 3 ॾींहंनि जी ज़िंदगी ख़ैरात में ॾिनी अथसि। जाई क़ुरान हे तव्हां हेॾा ठाऊक आहियो जो होटल ते वेही पर या गिलाऊं था कयो। तव्हांखे शर्म न आहे? अड़े जेकॾहिं हाणे तव्हांखे ज़रे बराबरि जो बि शर्म आहे न, त किने पाणी जो दुॿो ॾिसी उन में मुंहुं ॾेई ॿुॾी मरो। उतार साईं, ॿुॾी उहे मर्द आहिनि जंहिंखे नक हुजे। रे बुढ़ी मरण जो मक़ाम है। तव्हां थाड़ियल जे नाले हिकु बदनाम दाग आहियो। सरदार असांखे इतला मिलियल हुई हिन रस्ते सां नवाब खान ईंदो। नवाब खान रस्तो मटाए शहर वियो। अरे जेकॾहिं नवाब खान शहर तर वियो त पोइ ग़रीबनि खे लुटींदा। सरदार ख़ाली हथे वापसि मुनासिब न पियो लॻे, इन जे करे उनको गाॾी खसियोसीं। अरे जेकॾहिं ख़ाली हथे मुनासिब न पियो लॻे त कंहिं वॾेरे जी गाॾी खसियो हा। पोइ मां मञिया हा त तव्हां शाहू जा साथी आहियो, पर तव्हां उन हरमा खां गाॾी खसे पंहिंजी बुज़दिली जो सबूत ॾिनो आहे। सरदार हे ग़लती माफ़ कयो, आईंदा ॿीहर न थींदो। सरदार हिननि ग़लती तस्लीम कई आहे।
हिननि खे माफ़ नथो करे सघे। माफ़ करण शाहू सिखियो न आहे। पोइ हिन जा दोस्त हुजनि चाहे दुश्मन, सज़ा त हिननि खे मिलंदी। हिननि जी सज़ा इहा आहे त सुभाणे के सिज में उन माण्हूअ खे गाॾी वापसि करे ईंदा।